बदीन में रिपोर्ट कर रहा है अल्ताफ मेमन। बदीन हैदराबाद रेंज के डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस तारिक रज़ाक धारेजो ऐं डिविजनल कमिश्नर हैदराबाद फयाज़ हुसैन अब्बासी थाने टंडो गुलाम अली जी हदुनि अंदर नए तामीर थियल पुलिस चेक पोस्ट मरहूम हाजी अब्दुल्ला हालीपोटो जी इमारत जो बाकायदा इफ्तिताह किया। इफ्तिताही तकरीब दौरान SSP बदीन कमर रज़ा जिस्कानी, डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी, चेयरमैन जिला काउंसिल बदीन अली असगर हालीपोटो, डिप्टी कमिश्नर टंडोला यार नूर मुस्तफ़ा लगारी, SSP टंडोला यार सैयद सलीम शाह, आबिद हालीपोटो, DSP UT शफ़क़ अनवर, DSP मातली गुलाम फरीद जट, SHO थानो टंडो गुलाम अली, इंस्पेक्टर अयाज अली भट्टी समेत पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया जा ऑफिसर इलाके जा मुअज़्ज़िज़ माण्हू ऐं सहाफ़ी पिणु मौजूद हुआ। उन वक़्तु ख़िताब कंदे डिविजनल कमिश्नर हैदराबाद फयाज़ हुसैन अब्बासी चयो त पुलिस चेक पोस्टन जो क़याम अमन अमान जी बहाली, ॾोहनि जी रोकथाम ऐं अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ में अहम किरदार अदा करे थो। हिन चयो त ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस जी बाहिमी सहकार सां अहिड़ा मनसूबा अवाम लाइ सिधी तरह फ़ाइदेमंद साबित थियनि था ऐं इलाक़े में तहफ़ुज़ जो अहसासु वधाइनि था। हिन वधीक चयो त समाजी बुराइयुनि ते ज़ाब्तो आणण लाइ असां सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। कमिश्नर हैदराबाद चयो त DIGP हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो पारां मंशात ख़िलाफ़ जारी मुहिम इंतिहाई अहम क़दम आहे। हिन अवाम ते ज़ोर ॾिनो त मंशात जी निशानदेही कनि ऐं वालिदैन जी अहम ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजे ॿारनि ते नज़र रखनि त जीअं उहे मंशात जहिड़ी मूज़ी मर्ज़ में मुब्तला न थियनि। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस हैदराबाद रेंज तारिक रज़ाक धारेजो पंहिंजे ख़िताब में चयो त नई पुलिस चेक पोस्ट जे क़याम सां न सिर्फ़ ॾोही अंसरनि जे नक़लो हरकत ते असराइती नज़र रखी सघिबी पर शाहराहुनि ते निगरानी जो निज़ाम बि वधीक मज़बूत थींदो। हिन चयो त पुलिस अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयारु आहे ऐं जदीद इंफ्रास्ट्रक्चर पुलिसिंग निज़ाम खे वधीक मुअसर बणाए थो।